मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा रमज़ान मुबारक जे अंदरि या जुमे जे अंदरि अगरि कोई काफ़र मरी वञे, छा उन जे मथां बि क़बर जो अज़ाब न थींदो या उहो जहन्नम में दाख़िल न थींदो? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रहे त रमज़ान मुबारक जे अंदरि तमामु अहादीस जे अंदरि इहो हुकुम आयो आहे त रमज़ान महीने जे अंदरि जहन्नम जा दरवाज़ा जेको बंदि कया वेंदा आहिनि ऐं जन्नत जा दरवाज़ा खुलिया वेंदा आहिनि। फ़तवा शामी जे अंदरि इहा लिखियलु आहे त जेकॾहिं कोई बि काफ़र रमज़ान जे महीने जे अंदरि इंतकाल करे थो वञे या मरे थो त रमज़ान जी बरकत जे करे उहो जहन्नम में दाख़िल रमज़ान जे महीने में न थींदो ऐं न इहो जेको उनखे अज़ाब थींदो। इहो चाहे फ़तवा शामी जे अंदरि लिखियलु आहे। बाक़ी रमज़ान जीअं जो गुज़री वेंदो इन खां बाद में जेके उन जा अमाल आहिनि उन अमाल जे एतबार सां उनखे सज़ा जेको आहे लाज़िमी मिलंदी। बाक़ी रमज़ान जे महीने जे अंदरि कोई बि काफ़र मरी थो वञे त उनखे जेको आहे रमज़ान जे बरकत जे करे ऐं रमज़ान जी सादत जे करे हिकिड़ो महीनो या जेके बि उन महीने जा ॾींहं उनखे मिली वञनि ओतिरो टाइम जेको उनखे अज़ाब न थींदो। इन खां बाद में उनखे अज़ाब थींदो। छाजे करे क़यामत जे ॾींहुं हर हिकु बंदो पंहिंजे अमाल सां गॾु उथंदो। जहिड़ो अमाल आहे नेक अमाल आहे त नेकी सां उथंदो ऐं जेकॾहिं बुरो अमाल आहे त बुराई सां गॾु उथंदो।